वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया पाक भारत छिकताण जे हवाले सां। हिन वक़्तु जेकी मौजूदा सूरत हाल आहे, वज़ीर आज़म अॼु दोस्त मुल्कनि जे सफ़ीरनि सां मुलाक़ात बि कई आहे। सऊदी अरब जे सफ़ीर सां मुलाक़ात थी आहे, कुवैत जे सफ़ीर सां बि वज़ीर आज़म जी मुलाक़ात थी आहे ऐं वज़ीर आज़म दोस्त मुल्कनि खे इहो चयो आहे त हू भारत ते दबाव विझनि त जीअं हे सूरत हाल में भारत ते दबाव विझनि, जीअं सूरत हाल बहितर थी सघे ऐं जेकी छिकताण आहे इहा घटि थी सघे। ऐं दोस्त मुल्कनि जो केतिरो किरदारु आहे ऐं अमरीका हिकु भेरो ॿीहर जेको ज़ोर ॾिनो आहे ॿिन्ही मुल्कनि ते त को ज़िम्मेवारानो हल कढियो वञे, इन ते पाण सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां जियार बलोच साहब हिन टेलीफोन लाइन ते पाण मौजूदु आहिनि ऐं उहे अॻूणा सफ़ीर आहिनि। जियार साहब अस्सलाम वालेकुम। सर वॾी महिरबानी, अवां वक़्तु कढियो आहे। सर सभ खां पहिरियों अवां सां ॼाणणु चाहींदासीं त चीन पाकिस्तान सां अॻु ई गॾु बीठल आहे, अमरीका बि जेको आहे सो पाकिस्तान ते ज़ोर ॾिनो आहे त जेको ज़िम्मेवारानो हल आहे उहो इन सॼी सूरत हाल जो कढियो वञे। सर अवां छा पिया सम्झो त जेकॾहिं अमरीकी मुदाख़लत थिए थी त अमरीका जी मुदाख़लत खां पोइ छा भारत जो जेको इहो जंगी जुनून आहे इहो घटिजी वेंदो, सूरत हाल खां बहितर थींदी? जी बिल्कुलु। ॾिसो, मां लफ़्ज़ मुदाख़लत न कंदुसि इस्तेमालु, पर हुन में फालसी जो हिकु इहा किरदारु आहे इन्हनि मुल्कनि जो, मीडिएशन जो आहे। छाकाणि जो जेके मैसेजिस अचनि पिया था अमेरिका मां उहे ॾाढा वाज़े आहिनि त उन जा जेके उन मैसेजिस जा जेके ख़ासि ख़ुसूसियात आहिनि उहे इहे आहिनि। नंबर 1, बैलेंस्ड आहिनि। ॿिन्ही इंडिया ऐं पाकिस्तान ॿिन्ही खे हुननि चयो करे ज़ोर ॾिनो ॿिन्ही ते त तव्हां गॾिजी इन खे सटी कयो, छाकाणि जो इन एरिया खे, इन रीजन खे कंहिं जंग में न धिकियो वञे। ख़ासि तरह ॾिसो, हीअं जेको लास्ट स्टेटमेंट आई US वाइस प्रेसिडेंट वैंस जी, जेको हीअं रिसेंटली इंडिया मां थी आयो हुयो, उन बि इहो ज़ोर ॾिनो आहे त कंहिं तरह सां इहो जेके मसइला आहिनि इंडिया पाकिस्तान जा से सॉल्व कया वञनि ऐं नेगोसिएशन सां कया वञनि ऐं गॾिजी हिकिड़ी अहिड़ी कोशिशि कई वञे जंहिंमें टेररिज़म जा जेके वाक़िया थियनि बि था त उन में गॾिजी उनजी इन्वेस्टिगेशन कई वञे। ऐं साॻी तरह सां चाइना जो त ख़ैर हुनजी स्टेटमेंट त माशाअल्लाह वेरी वेरी स्ट्रॉन्ग, त असां हुन साॻा जेके इस्तेमालु कंदा आहिनि लफ़्ज़ पाकिस्तान एंड चाइना और आयरन ब्रदर्स, आयरन फ्रेंड्स ऐं डीपर देन सी एंड हायर देन हिमालयस, मतिलबु इट वॉज अ वेरी वेरी स्ट्रॉन्ग स्टेटमेंट जेका जॾहिं असांजे फॉरेन मिनिस्टर ऐं डिप्टी प्राइम मिनिस्टर साहिबु ॻाल्हि ॿोल कई हिन सां चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर सां, त ॾाढी स्ट्रॉन्ग स्टेटमेंट आई। पर उनखां वधीक छाकाणि जो जेको इंडिया जी जेका हुया अनफॉर्चुनेटली मिसकैलकुलेशन थी वई त शायदि अमेरिका इन्हनि सां बीहंदो या ॿिया जेके मुल्क आहिनि ते इन पूरे जेको फ्लैग ऑपरेशन आहे उनखे मञी वठंदा प्राइमा फेसी। नो दे डिड नॉट, दे सेड कि बि जेकॾहिं को आहे तव्हां वटि एविडेंस त तव्हां पाकिस्तान जे ख़िलाफ़ु पेश कयो, जेको बि टियों मुल्क आहे उनजे ख़िलाफ़ु तव्हां पेश कयो, पोइ असां का पोज़ीशन खणी सघूं था। इन जो मतिलबु हफ़्तो गुज़री वियो अञा ताईं का न आई आहे स्टेटमेंट, त इन जो मतिलबु आहे उन्हनि हिकु त इंडिया जी क्रेडिबिलिटी दुनिया में ख़तमु थी चुकी ऐं पाकिस्तान जेको मौक़िफ़ रखियो आहे उनखे क़ाइमु आहे शुरू खां वठी त असांजी का मुदाख़लत कान्हे, असांजो को किरदारु कोन्हे, असां तयारु आहियूं कंहिं बि इंडिपेंडेंट इंक्वायरी जो हिसो थियण जे लाइ, ऐं त असां मुल्क में ऐं ख़िते में का बि टेंशन नथा चाहियूं, वॉर नथा चाहियूं। पर जेकॾहिं असांजी सलामती ते, असांजे सोवरेनिटी ते हमलो थियो त पोइ ज़ाहिर जवाब न ॾींदासीं। लेकिन डेफिनेटली पाकिस्तान इज़ नॉट लुकिंग फॉर अ कॉन्फ्लिक्ट, कॉन्ट्री टू व्हाट द इंडियन लीडर्स आर ट्राइंग टू से त असांखे युद्ध खपे, असांखे जंग खपे, असांखे जेको आहे सो हमलो करिणो आहे पाकिस्तान। उनजी मीडिया खे तव्हां ॾिसो त हिकिड़ी फ्रेंज़ी आहे, हिकिड़ी पागलपनो आहे, जुनून आहे, ग़लति आहे, ख़िते जी अमन लाइ ख़राबु आहे, दुनिया जी अमन जे लाइ ख़राबु आहे ऐं बज़ात ख़ुदि इंडिया लाइ ख़राबु आहे। छाकाणि जेकॾहिं हुकूमत खे हाणे वापसि वञिणो पए थो त उनजा प्रिकॉशन थींदा, उनजा रिपरकशन थींदा हिन जे लाइ मोदी गवर्नमेंट जे लाइ। सो आई थिंक दे हैव टू स्टेप बैक, थधो साह भरणु घुरिजे, पोइ हटणु घुरिजे इंडियन गवर्नमेंट खे, ऐं जेका राह ॾेखारी आहे पाकिस्तान उन्हनि खे ॻाल्हाइण जी, न्यूट्रल इन्वेस्टिगेशन जी, उनखे अडॉप्ट करणु घुरिजे। जी सही। अच्छा जियार बलोच साहब, पाकिस्तान ॿ टे भेरा चई चुको आहे त असां जांच में सहकार जे लाइ तयारु आहियूं, ऐं ॿिए पासे असां ॾिसूं था जीअं अॼु अवां बि जेटी वेंस जी स्टेटमेंट जी ॻाल्हि कई त उन बि इहो चयो त असां अमरीका उमेद करे थो त पाकिस्तान में सहकार कंदो, पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार मुल्क आहे। त अव्हांखे छा पियो लॻे त सर हीअ जेकी मोदी सरकार आहे इहा हिकिड़ी शिफ़ाफ़ जांच खां छो पई भॼे, छो पई कतराए? ॾाढो हिकिड़ो आवाज़े आहे इनजो। ॾिसो पैटर्न आहे हिननि जो फ्लैग फॉल्स फ्लैग जो 1971 खां वठी, गंगा जेको जहाज़ हुन खां वठी पलवामा, हुन खां वठी हुली, जेतिरा बि वाक़िया थिया आहिनि हुन में अञा ताईं को बि अहिड़ो कॉन्क्रीट न कयो आहे, एविडेंस ॾिनो आहे पाकिस्तान खे
जंहिंमें इहो ॿुधायो वञे त पाकिस्तान कंहिं तरह सां डायरेक्टली ऐं इनडायरेक्टली उनमें इन्वॉल्व आहे ऐं जेकॾहिं को पाकिस्तानी बि उन्हनि पकड़ियो आहे त उनखे फौरन खां पहिरियां उनखे फांसी ॾेई ऐं एविडेंस खे ख़तमु करे छॾियो आहे। सो ऐं ॿियो हाणे ॾिसो सभ खां वॾो जेको एविडेंस दुनिया खे हींअर मिलियो आहे उहो आहे कैनेडा में जेका एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग बाय द रॉ एजेंट्स, अमेरिका में जेको अटेम्प्ट कयो उहो सिख लीडर खे करण जो, पाकिस्तान जी सरज़मीन ते जीअं कश्मीरनि ऐं सिखनि लीडर्स खे निशानो बनायो वियो आहे, हुनजा त सबूत असां वटि आहिनि। कलबेशन यादव जेको आहे हिकिड़ो एविडेंस ज़िंदा सबूत असां वटि वेठो आहे। सो आई थिंक दुनिया खे हाणे सॼी ख़बर पइजी वई आहे केरु इहे जेके आहिनि से जेको घनावना खेल जेके आहिनि दुनिया जे अमन सां पंहिंजे अमन सां ऐं माण्हुनि जी ज़िंदगी सां करे थो। सही। अच्छा जियर बोलो साहब, पाकिस्तान तरफ़ां इहो ज़रीन वटां ख़बर आहे, इहो फ़ैसिलो थियो आहे त जेको इंडस वाटर ट्रीटी मोकिली आहे उन ते जेको आहे सो नोटिस बि माणे वेंदो ऐं ठोस सबब बि उन्हनि खां पुछा वेंदा त इहो अव्हां अमल छो कयो आहे। अव्हांखे छा पियो लॻे त जेको इहा इंडस वाटर ट्रीटी जेकी मोकिली थी आहे इन खां बाद में इंटरनेशनली इंडिया जी क्रेडिबिलिटी केतिरी लॉस थी हूंदी, छो त हिन में गारंटीज़ जेके आहिनि उहे वर्ल्ड बैंक बि आहे, इंटरनेशनल ॿिया इदारा बि आहिनि। इहो सभ खां वॾो जेको हुननि जो इंटरनेशनल लॉ जे हिसाब सां इलीगल आहे, छाकाणि जो ही ट्रीटी आहे बिटवीन पाकिस्तान एंड इंडिया, बट द वर्ल्ड बैंक इज द ग्रांटर, दिस व्हाट यू पॉइंटेड आउट। ऐं उनजे करे हिकिड़ी हिनजो स्टेटस जेको आहे सो इंटरनेशनल ट्रीटी जो आहे, यूनिलेटरली हुनमें को प्रोविजन ई कोन्हे त यूनिलेटरली सस्पेंड करे सघे थो। सस्पेंशन जो त हिनमें को ज़िक्र ई कोन्हे को, पर जेकॾहिं हुनखे रिवोक बि करिणो आहे त उहो बि हिकिड़ी पार्टी अकेली कोन थी करे सघे। सो उन लिहाज़ सां इहो टोटली इलीगल आहे। इंटरनेशनल ट्रीटीज़ जेको कन्वेंशन आहे वियना कन्वेंशन 1963 जो उन सां आहे, वाटर लॉ इंटरनेशनल आहे जंहिंमें इहो ॾाढो लिखियलु आहे त कंहिं बि डाउन स्ट्रीम कंट्री जो पाणी न रोकियो वेंदो जेका अप स्ट्रीम हूंदी कंट्री, ऐं इट इज़ इलीगल इमोरल। ऐं इहा जेको हमिलो आहे सो सिंधु ते हमिलो आहे, इहो हमिलो आहे उन्हनि मच्छियुनि ते, इहो हमिलो आहे उन्हनि वणनि ते, इहो हमिलो आहे उन्हनि बर्ड्स ते जेके इन सॼे इंडस वैली इंडस रिवर सिस्टम ते जेको इको सिस्टम आहे उन ते ज़िंदा आहे। त मुंहिंजे ख़्याल में ही ऐं हिकु सुठो स्टेप आहे पाकिस्तान जो, ऐं इहो ई करणु घुरिजे हा त नोटिस ॾिनो अथनि। उन खां पोइ जेके मरहलावार ॿिया स्टेप थींदा इन इलीगल क़दम इंडिया जेके रिस्पॉन्ड करण जा, जंहिंमें कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आहे परमानेंट, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस जी, UN आहे, उन खां पोइ ॿिया घणा सारा फोरम आहिनि, इन्वायरमेंटल आहिनि, छाकाणि जंहिंमें वॾो इन्वायरमेंटल जेको आहे सो ख़तरो आहे। जेको मूं रिपोर्ट पढ़ी पई त जेकॾहिं पाणी तव्हां हिकु बफर जो मिसाल बंदि करे सघो था हाइपोथेटिकली स्पीकिंग, त हीउ सॼो इको सिस्टम जेको हुनजो आहे जंहिंमें ग्लेशियर बि शामिल आहिनि, जंहिंमें पहाड़ बि शामिल आहिनि, जंहिंमें सभु उहे सॼा ख़राब, बल्कि ॿई पासा जेके तबाह बर्बाद थींदा पाकिस्तान डाउन स्ट्रीम ऐं जेको इंडिया आहे उहो बि ख़तमु थींदो। सो आई थिंक इट्स अ वेरी हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो जो स्ट्रेटेजिक ब्लंडर आहे, ग़लति आहे, ऐं इनखे रिवर्स करणो पवंदो। सही। अच्छा जियर साहब, बसि आख़िर में अव्हां खां ॼाण चाहींदासीं, अॼु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब जेको आहे उहो कुवैत जे सफ़ीर, सऊदी अरब जे सफ़ीर सां मुलाक़ातूं कयूं आहिनि, असांजा परॾेही मुल्कनि सां राब्ता बि हलनि पिया। त हिन वक़्तु जेकी पाकिस्तान जी मौजूदा परॾेही पॉलिसी आहे हिन मौजूदा सूरत हाल जे अंदरि अव्हां छा पिया ॾिसो बहितर आहे या अञा हिनखे वधीक तेज़ करणु घुरिजे, पंहिंजो केस इंटरनेशनल फोरम्स ताईं पुॼाइणु खपे? न, तमामु आई थिंक ॾाढी इफेक्टिव आहे। बल्कि मां जेकॾहिं चवंदुसि त मुंहिंजे तरफ़ां फॉरेन मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स खे कॉम्प्लीमेंट आहे। असां जेके एम्बेसीज़ आहिनि ॿाहिरि उन्हनि तमामु घणो वॾो कमु कयो, ख़ासि तौर जेका असांजी UN में मिशन आहे न्यूयॉर्क में, उनखे बि तमामु वॾी कामयाबी हासिल कई आहे। जेको स्टेटमेंट आहे यूनाइटेड स्टेट्स यूनाइटेड नेशंस सिक्योरिटी काउंसिल जी, उहा तमामु वॾी बैलेंस हुई, ऐं इंडिया जे ज़ोर लॻाइण जे बावजूदु त कंहिं तरह सां डायरेक्टली पाकिस्तान खे ब्लेम कजे, दे वर नाकाम एंड वी वर हुनमें बिल्कुलु नाकाम थी विया उहे। ऐं छाकाणि इहा हिकिड़ी सुपीरियर डिप्लोमेसी जी जेका असां निशानी आहे, ऐं डेफिनेटली देयर इज़ ऑलवेज अ स्कोप टू डू मोर। ॿिया जेके पब्लिक फोरम आहिनि उन ते तव्हांखे अंजाम वञणु घुरिजे, वधीक करणु घुरिजे, कोई शक न आहे। बट आई थिंक सो फार जेको आहे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स जो, असांजे एम्बेसडर जो जेका परफॉर्मेंस आहे, त आई थिंक वी आर प्राउड ऑफ दैट। थैंक यू सो मच यार बलोच साहब, प्रोग्राम लाइ वक़्तु ॾिनो। नाज़रीन, यार बलोच साहब जो तजियो अव्हां ॿुधो, उन्हनि मुख़्तलिफ़ मामलनि ते पंहिंजो नुक़्ते नज़र अव्हां जे साम्हूं रखियो। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु पहुतो आहे, ॼाण थींदा इजाज़त अलाह हिन के बाद।